मुफ्ती साहब ठीके ते वरतल ज़मीन में ठीके वठण वारो कब्रस्तान ठाहे सघे थो? जेको माण्हू ठीके ते का ज़मीन वठे थो त उहो ज़मीन जो मालिक न आहे, वो ज़मीन जो आरज़ी किराएदार आ। किराए ते उनी उजरत ते ज़मीन वरती आ इस्तेमाल करण जे लाइ, साल जे लाइ या 2 साल जे लाइ। उन इस्तेमाल करण जे लाइ ज़मीन मां आरज़ी फ़ाइदो हासिल करण जे लाइ किरायो ॾेई ज़मीन किराए ते वरती आ। त हाणे उन ज़मीन मां वो आरज़ी फ़ाइदो वठी सघे थो। उन में का अहिड़ी पोखे सघे थो जेकी आरज़ी हुजे, जेकी ख़त्म थी वञे बाद में। कबर ठाहिण उन जे लाइ जाइज़ न आहे, छो त कबर दाइमी फ़ाइदो आहे। 2 सालनि जे लाइ त कबर न हूंदी आहे, 2 सालनि खां पोइ जेको आहे मुर्दो कढी करे ॿी वार शिफ्ट करे। जेकॾहिं कंहिंखे नेकी करण जो शौक़ु आहे त उहो पंहिंजी ज़ाती मिल्कियत में कब्रस्तान ठाहे, पराई ज़मीन में कब्रस्तान न ठाहे। ठेकेदार ज़मीन जो हक़ीक़ी मालिक न हूंदो आहे, आरज़ी मालिक हूंदो आहे। चंद सालनि जे लाइ उन मुआइदो कयो आहे, त इन करे ठेकेदार खे कोई हक़ न आहे। ऐं बाज़ माण्हुनि खे पराई शइ में नेकी करण जी आदत हूंदी आहे। शइ पराई आहे, नेकी करण जो जज़्बो इन में आहे। हिकिड़े शख़्स, हिकिड़ी औरत मूंखां सवाल पुछो त मां घर में न हुयसि, मुंहिंजी पाड़े वारी, असांजे घर में का फ़क़ीरियाणी आई, त मुंहिंजी पाड़े वारी मुंहिंजे घर मां उनखे चांवर 2-3 किलो कढी ॾिना, पंहिंजे घरां न, मुंहिंजे घरां। जॾहिं मां पुछा कयो, उन चयो त सवाब जे लाइ फ़क़ीरियाणी आई हुई, मां ॾिनो। फ़क़ीरियाणी आई आहे त तूं पंहिंजे घरों सवाब खट, पराई मिल्कियत में सवाब न खटबो आहे। इहा हमेशा यादि रखो, या चोरी जे हुकुम में आहे। तव्हां पराई शइ खणी करे कंहिं फ़क़ीर खे ॾियो, या पराई शइ जो तव्हां सदको कयो, ख़ैरात कयो बग़ैर इजाज़त जे, इहो शरीयत में जाइज़ न आहे। नेकी जो इख्तियार हमेशा पंहिंजी हक़ वारी शइ में हूंदो आहे, पराई हक़ वारी शइ में नेकी करण जी इजाज़त न आहे। त ठेकेदार खे बि को हक़ न आहे जो ठेके ते वरतल ज़मीन में कब्रस्तान ठाहे, मालिक जी इजाज़त खां बग़ैर।